क़ौमी असैम्बली जी 6 ऐं पंजाब असैम्बली जी 77 में नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। 2792 पोलिंग स्टेशन में 408 इंतहाई असास ऐं 1032 पोलिंग स्टेशन असास करार। 20,000 खां वधीक एहलकार सिक्योरिटी लाइ मुक़रर। पोलिंग बिना वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। बजट अमल दरामद में तब्दीली ले तजवीज़ों ईंदड़ महीने IMF के पेश करण जो फ़ैसिलो। बजट अमल दरामद के तरीक़े में बहितरी लाइ IMF जी टेक्निकल वफ़द सां मुख़्तलिफ़ सुधारनि ते तजवीज़ूं मुशावरत जारी। ज़रगर मोदी पाकिस्तान ऐं IMF विच में बजट जे अमल दरामद में बहितरी लाइ मजमूई तौर 15 तजवीज़ूं ओरेठा आहिनि, जिन में पब्लिक फाइनेंस मैनेजमेंट निज़ाम के मुकम्मल तौर ते डिजिटाइज़ करण जो प्लान भी शामिल। कराची की हवा इंसानी सेहत ले हानिकार करार। आलमी माहौलियाती एजेंसी की वेबसाइट मूजिब कराची की हवाई मयार जो इंडेक्स 225 रिकॉर्ड किया वियो। पंजाब हुकूमत की कोशिश बावजूद लाहौर में हवाई गदलाण घट न थी। लाहौर गदलाण वारन शहरन की लिस्ट में 5 नंबर ते। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जूं पन्नू में गॾियल ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ऑपरेशन ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतला ते कयो वियो। ऑपरेशन में भारतीय प्रॉक्सी फितनल ख़ारिजा 8 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जे ठिकाननि खे असराइते तरीक़े निशानो बणायो। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जी NAD यूनिवर्सिटी कराची आमद। शागिर्दनि ऐं उस्तादनि सां मुलाक़ात। शागिर्दनि चयो त नौजवान नस्ल क़ौमी दिफ़ा ऐं मुल्क दुश्मन प्रोपेगेंडा ख़िलाफ़ पंहिंजो किरदार अदा करण लाइ पुरज़्म आहे। उस्ताद ज़िम्मेवार डिजिटल रवैये ते ज़ोर ॾींदे चयो त ग़ैर तस्दीक थियल ॼाण समाजी डफ़ेड़ जी सबबु बणिजे थी। शिरकत कंदड़ इलाक़ाई सूरतहाल ते ब्रीफिंग जी तारीफ़ कई ऐं पाकिस्तान आर्मी जे पेशेवरानी सलाहियत खे ख़राज तहसीन पेश कयो वियो, जॾहिं त मुल्क जी तरक्की में हाकारी किरदार निभाइण जो अज़्म पिणु वरचायो। गज़ा में इसराइली फ़ौज जूं भञकड़ियुनि जो सिलसिलो न रुकिजी सघियो। इसराइली जहाज़नि, ड्रोन्स ऐं टैंकुनि जे रफ़ा ऐं ख़ान यूनिस में बमबारी। 24 फ़लस्तीनी शहीद, 54 ज़ख़्मी। 10 अक्टूबर जी फायरबंदी बैदि हिन वक़्त ताईं 330 फ़लस्तीनी शहीद थी चुका। हमास जो चवणु आहे त इसराइली जंगबंदी वाहिदो ख़त्म करण जो इरादो रखे थो। अमरीका ऐं टियाकड़ मुल्कनि इसराइल खे मुआहिदे जी पासदारी कराइनि। वालरिल ओलहंदे किनारे इसराइल आबादकारनि जो हमिलो। फ़लस्तीनियुनि जी गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। लबनान में इसराइली हमले में हिकु ॼणो मारिजी वियो। धरती धरती आंसू हमारी धरती। धरती आ हिंद पंहिंजी धरती। धरती 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 माला माल पंहिंजी धरती। लाड़ उतर थर काछो आसित माता जो पाछो। लाड़ उतर थर काछो आसित माता जो पाछो। हर मारू हितड़े शाद रहे। हर मारू हितड़े शाद हुजे। शल अमन फिजा आजाद हुजे। संकल सुमन धरती आ बस करके सदकी रहणो आ। बस करके सदकी रहणो आ।
आई सिंध जी हज़ारे वरे क़दीम तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे भेटा पेश करण तयारियूं ओज ते पहुची वियूं। धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप पारां सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि 7 दिसंबर ते ऐलानियल सिंधी सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ शानदार प्रोग्राम मुनक़िद, मच कचहरियूं, मल मुक़ाबला ऐं ॿियूं सक़ाफ़ती सरगर्मियूं। सक़ाफ़ती वेस वॻनि जी ख़रीदारी हलंदड़ सक़ाफ़ती ॾियारे ते धाम धूम सां मल्हाइण लाइ कराची खां कश्मीर ताईं नंढा वॾा सरगर्म।